बाबा मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां। जेकॾहिं अॼु अधी खे अम्मा सां उन न मोकिलियो न, पोइ तव्हां बि मूंखे रोकजो न। मां सावल वारनि सां अहिड़ो धाशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदी। पुट, इन्ही सां मसलो वधंदो, हल कोन थींदो। बाबा तूं सम्झी छो नथो? मुंहिंजी भेण खून बहा में नाहे वई जो उन्हनि कमीणनि उन ते एॾी पाबंदी करे छॾी आहे। पुट ग़लती त तुंहिंजी आहे न बाबा। न बाबा, मुंहिंजी का बि ग़लती नाहे। मूं को बि ॾोह नाहे कयो, पर इन रुंडे जी रज़ामंदी सां मां सोनी खे हितां तॾहिं वठी वियो हुउसि। छा तोखे इहा ख़बर न हुई उहा छोकिरी वनवाह में वेठल हुई? चाचा, छोकिरी वनवाह में हुजे या कंहिंजे निकाह में हुजे, उनखे उनजे घर मां कढण वारो उनजो पीउ आहे। अम्मा, दुनिया खे ख़बर आहे त रुंडो शैतान माण्हू आहे। हो तो चवे थो त रुगो ई फॾा हुजनि, उनखे त पंहिंजी बेइज़ती जी परवाह ई न आहे। अम्मा, पर जे कंहिं ॻोठ जी घिटी में मुंहिंजे ॻिची में हथु विझी मूंखे कंहिं बेइज़तो कयो त पोइ मां जीअण खां वधीक मौत खे तरजीह ॾींदुसि। छा तव्हां ईअं था चाहियो त मां ख़ुदकशी करे पंहिंजी ज़िंदगी पूरी करे छॾियां? बाबा मां नथो चाहियां त तुंहिंजे मथां को अहिड़ो ॾींहुं अचे तोखे रब साईं वॾी हयाती ॾींदो, पर मां इहो बि नथो बर्दाश्त करे सघां न त ज़ालिम जो ज़ुल्म वधंदो रहे। सब्र खां कम वठ बाबा, मालक साईं ते रख, उहो ई भलाई कंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।